पखो वेझो मशहूर बुजुर्ग सैयद यूसफ शाह जैलानी जी दरगाह सिक्योरिटी तोड़े बुनियादी सहुलतन खां महरूम बणियल आहे, जंहिं सबब आयल पांधीअड़ा सख्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण लॻा। ॿुधाए पियो वञे त दरगाह ते रोज़ानो ईंदड़ अक़ीदतमंदनि ऐं ज़ारीन तोड़े दरगाह जे हिफ़ाज़त लाइ सिर्फ़ 2 एहलकार मुक़रर थियल आहिनि। ॼाणू ज़रियनि मूजिब दरगाह जे मक़बरे जी अॾावत जी तामीर लाइ सिंध सरकार तरफ़ां करोड़ रुपयनि जा टेंडर मंज़ूर कया विया, पर औक़ाफ़ खाते मनपसंद ठेकेदार खे ठेको ॾेई मंज़ूर थियल रक़म हड़प करे छॾी। रोड बि ठहियल आई, वरी इनखे मरामत कराइजो, सम्झी पटिजी आहे। मुसाफ़िर खाना कुझु ठहियल आहिनि, कुझु न आहिनि ठहियल, उहे ठाहे राइजो। ॿिए तरफ़ दरगाह सैयद यूसफ शाह जैलानी ते ईंदड़ ज़ारीन हाकिम अली कुंबर, रसूल बख्श सूमरे, राणो भाई ऐं ॿियनि दाहींदे चयो त हिन अज़ीम दरगाह ते के बि सहूलतूं न आहिनि। असांखे हिते ठाराए ॾियनि मुर्शिद आहिनि, असांजा अचूं था जेकी पुॼाए हर शइ पुॼाए थो। असीं हुकूमत खे अपील था कयूं त जेके मुसाफ़िर अचनि था ॿाहिरां तक़रीबन 400 किलोमीटर खां या 300 खां परे परे मुख़्तलिफ़ ॻोठनि खां अचनि था, उन्हनि खे राशन जी फैसिलिटी मुहैया कई वञे। हीअ असांजो मुसाफ़िर खानो आहे, थोरो घणो मींहुं वसे थो, जीअं त अंदरि मींहुं अचे थो, मुसाफ़िर चारा तमामु परेशान थियनि था। ऐं उन खां अलावा पोइ हिसो जेको भित जो आहे 3 हंधूं उहो छिजी चुको आहे। ख़ुदा न ख़ासि जेकॾहिं घणो मींहुं वसी पए ऐं उहा भित किरी पए ऐं मुसाफ़िर हेठों अची वञनि, उन जी ज़िमेदारी कंहिंजी आहे? अहिड़ी का न आहे जेको असांखे हर शइ जी आहे सहूलियत पाड़े वारनि जो। तव्हां हिते ॾिसो त ज़ाहिरीन परेशान लॻा पिया आहिनि, न का बाथरूम आहे, न का ॿी शइ आहे, का शइ कोन्हे का। हितां जी सभु बजेटूं हड़प कयूं था वञनि। साईं जो तव्हां ॾिसी रहिया आहियो त कमु जेको आहे उहो अध में रहिजी वियो आहे। न टाइल्स जो आहे, हीउ साम्हूं टांकी लॻो पियो आहे पाणी वारो, इन में तव्हां ॾिसो न सफ़ाई वग़ैरह कुझु बि कान्हे हिन में, न नलको सेट थियल आहे, कुझु बि कोन्हे। मोटर तमामु जेके मुसाफ़िर हिते अचनि था न, उन्हनि खे रहण जे लाइ का बि अहिड़ी का सहूलियत सरकार न ॾिनी आहे। सरकार खे औक़ाफ़ खाते खे गुज़ारिश था कयूं, हीअ असांजो दरगाह आहे, इन जो कमकार बि माना थोरो थियो आहे ऐं पैसा खाॼी था वञनि। जेके पैसा अचनि था उहे खाॼी था वञनि। हिते रोड कान्हे को, हे असांजा दुकान आहिनि, मन आहिनि, बरसाति वसे थी त असांजो सॼो सामान ख़राब थो थी वञे। असांखे सरकार दुकान ठाहिण नथी ॾे, सॼा मना लॻा पिया आहिनि। हुननि औक़ाफ़ खाते खां मुतालबो कयो त दरगाह खे समूरियूं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि त जीअं दरगाह ते ईंदड़ अक़ीदतमंद तकलीफ़ुनि खां बची सघनि। विज़िट करियो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.com।